सलाम दोस्तों, असां वण ऐं बूटा चैनल जे प्लेटफॉर्म तां असां तव्हांखे ॾेखारियूं पिया ई सारियुनि जी पोख जो रोंबो। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त सुधरियल दुनिया में मशीननि ते ई रोंबा थींदा आहिनि, पर हिते असां वटि अञा बि ग़रीब हारी रोंबो हथ सां ई कंदा आहिनि। सारियुनि जो मरहलो कुझु ईअं हूंदो आहे जो तक़रीबन अप्रैल ऐं मई जे महीने में हिन जो ॿेजो ॿारियुनि जी सूरत में कायो वेंदो आहे। उन खां पोइ लॻभॻि 1 महीने या 1.5 महीने ताईं उहो ॿेजो तयारु थींदो आहे। पोइ उन ॿेजे खे ॿारियुनि मां पटे बिल्कुलु इन ई तरीक़े सां जीअं ही हारी हणनि पिया, ईअं ई हणंदा आहिनि। ॿेजो ॿारियुनि मां पटे इन मुड़ियुनि जी सूरत में, जीअं ही मुड़ियूं पियल आहिनि, इन्हनि मुड़ियुनि जी सूरत में ॿधे ऐं खणी ईंदा आहिनि। खणी पोइ उन्हनि मुड़ियुनि खे खोले हिकु हिकु ॿुड़ो कढे लॻभॻि 5-6 इंचनि जी विथीअ ते या किथे 1 फुट ताईं जी विथीअ ते बि हणंदा आहिनि। बहरहाल ही रोंबो करण बि हिकिड़ी वॾी महारत आहे। ही जीअं हिकिड़ो हिकिड़ो ॿुड़ो ज़मीन में रुंबींदा आहिनि या उन में विझंदा आहिनि हथ सां। वॾो थकाईंदड़ कमु आहे, पर सिंध जा हारी अॼु बि इहो ई कमु इन ई तरीक़े सां कंदा। सारियुनि जी पोख लॻभॻि 4 खां 5 महीननि ताईं ज़मीन में हूंदी आहे। उन खां पोइ उहा थ्रेशर जे वसीले सारियूं निकिरंदियूं आहिनि। सारियुनि मां वरी चांवर निकिरंदा आहिनि। चांवर सिंध में सुठी तादाद में थियनि था। सकाफ़ती तौर ते सारियुनि जो जेको रोंबो आहे उहो सिंध में हिकिड़े वॾी महफ़िल जी सूरत अख़्तियार कंदो आहे। जॾहिं बि सारियुनि जी रोंबे जी वंगार थींदी आहे त घटि मां घटि 15 खां 20 अमरा हिकिड़े रोंबे ते हूंदा आहिनि। पोइ उन्हनि जे लाइ मानियूं ठहंदियूं आहिनि, देगूं लहंदियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हारी वीचारा ई कंदा आहिनि, किथे किथे ज़मींदार बि अरेंजमेंट करणु वरी बि ज़मींदार जे हथ हूंदो आहे, उहो ई कंदो आहे। पर हीउ कमु ख़र्चु वरी बि हारी जे हथ में हूंदो आहे, उहो ई कंदो। ऐं भोग चर्चा ठाशा ॾाढो बहितरीनु माहौल हूंदो आहे जॾहिं सारियुनि जो रोंबो थींदो आहे। इन मौसम में गर्मीअ में ऐं पाणीअ में कमु करणु